अपडेट अमां सां शेयर कंदासीं फैज़गंज मां, जिते अहमद खान चांग जी रिपोर्ट मूजिब जसकम अॻवान पारां शहर में बदअमनी मंसात ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते पुलिस पारां 55 माण्हुनि मथां सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ उस्ताद इतिहाद पारां अॼु पका चांग मां रैली कढी फैज़गंज मुख्य चौक ते पहुती, जिते उस्ताद अॻवाननि उस्ताद एजाज़ चांग, उस्ताद फिदा हुसैन चांग, उस्ताद खान मोहम्मद चांग ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन्हनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पुलिस गुज़िरियल ॾींहुं उस्ताद अशरफ शर, उस्ताद ओशाक चांग, जसकम अॻवान ऐं उस्ताद ते कूड़ो केस दाख़िल करे नाजाइज़ी कई आहे। अॻवान SSP खैरपुर DI जी सखर ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो त उस्तादनि ऐं क़ौमी कारकुननि ते कूड़ो केस दाख़िल कंदड़ SHO ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, उस्तादनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे जसकम अॻवान बि क़ौमी कारकुननि ते कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ पका चांग में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो त क़ौमी कारकुननि ते पुलिस पारां दाख़िल थियल कूड़ो केस बिना देर ख़त्म कयो वञे। SHO हटायो, SHO हटायो, SHO हटायो, उस्तादन तां कूड़ियों FIR खत्म कयो, उस्ताद अशरफ जो उस्ताद शरीफ उस्ताद मिंती उस्ताद हुयो, उनखे हिकिड़ो बेगुनाह इन ते FIR कयो, उन खां ॾिनो उशाकली चांग जेका आहे उन ते बि बेगुनाह FIR कयो ऐं उस्ताद सम्झो उन सां को बि तालिब न आहे न सियासत आहे ऐं उस्ताद पंहिंजी महिनत करे थो, पंहिंजे बच्चनि खे पढ़ाए थो, स्कूल में रहे थो ऐं उन सां बेगुनाह उन ते FIR कराई वई आहे। मां SHO सां ॻाल्हायो, SHO चयो जेको आहे हे जेके दहशत, पर उन ते असांजो को बि उस्ताद जो उन तालिब न आहे ऐं उस्ताद कॾहिं बि कंहिं सियासत में न आयो आहे ऐं उस्ताद जेकी ईमानदार शरीफ़ इन जे करे जेको असांजो ख़ुदि उस्तादनि जे बेगुनाह जेके FIR कटियो जेके FIR ख़त्म न कयो त असां तालिके में एहतजाज जो भरपूर दायरे जो इंशाअल्लाह वधाईंदा।